मीरपुर माथेलो में रिपोर्ट करे रहियो आहे हादीबख्श जलबाणी। पीपी हारी कामेटी ज़िले घोटिके के सदर मंजूर अहमद जलबाणी, पीपी मीरपुर माथेलो जनरल सेक्रेटरी गुलाम नबी कल्लवड़, नायब सदर कोड़ो खान गबोल, अख्तियार कल्लवड़, सीनियर नायब सदर सरफराज हैदरानी, अब्दुल गफ्फार वसीर ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़राअत खाते जे एडिशनल डायरेक्टर घोटिकी एट मीरपुर माथेलो उबैद खावड़ आपे मां निकिरी वियो आहे ऐं पीपी हारी कामेटी जे ज़िले सदर मंजूर अहमद जलबाणी तोड़े ॿियनि पीपीअ जे सीनियर कारकुननि सां बदइख़लाक़ी कई आहे। हुननि चयो त हू हिकु करप्ट ऑफिसर आहे जेको पेस्टिसाइड डीलरनि खां मंथली वठे थो ऐं डीलरनि खे नकुली दवाऊं हलाइण जी सरेआम इजाज़त ॾिए थो। हुननि चयो त ज़राअत खाते जो एडिशनल डायरेक्टर उबैद खावड़ नामे निहाद आहे जेको हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि सां बदकलामी करे थो ऐं हू मेंटल थी वियो आहे। हुनखे इन उहिदे ते रहण जो को बि हक़ नाहे। हुननि चयो त उन हवाले सां असां अहिड़ी शिकायत पीपी ज़िले घोटिके जे सदर मीर बाबर ख़ान लुंड खे बि ॾिनी आहे ऐं हुन इंसाफ़ जी पिणु ख़ातिरी कराई आहे। हुननि चयो त असां ज़राअत खाते जे सूबाई वज़ीर खे अहिड़ी शिकायत कई आहे ऐं हुन बि एडिशनल डायरेक्टर उबैद खावड़ ख़िलाफ़ कार्रवाई करण जी पिणु ख़ातिरी कराई आहे। उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं उबैद खावड़ खे फौरी तौर ते न हटाए वियो त सूमर ॾींहुं DC ऑफिस अॻियां एहतिजाज कंदासूं ऐं DC ऑफिस जी मेन गेट बंदि कंदासूं।